अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं। लेखक रसूल बख्श पली जो। सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त 19 डॉक्टर नबी बख्श बलोच साहब। साईं मुंहिंजा, तव्हांजे लोक अदब स्कीम जे 17 किताब लोक गीत जे सरसरी मुताले करण बाद दिलि घुरे थी त हिकु पढ़ंदड़ जी हैसियत में पंहिंजा तासरात तव्हां ताईं पहुचायां। मोहन जे दड़े जी आगाटी तहज़ीब बाबति वाखाण ॿुधण, भंभोर जी खोटराईअ मां लधल सुधरियल तहज़ीब जे निशाननि मिलण ऐं शाह जे रिसाले पढ़ण ऐं उन बाबति ॿुधण खां पोइ बि मुंहिंजे ज़हन में सिंधी तमदन बाबति जेको ईमानदारीअ वारो तसवुरु मौजूदु पियो रहियो आहे सो हिकु सतही अधु उसरियल ऐं क़दरे ख़ुश्क नीम तमदन जो आहे। एकड़ बेकड़ अज़ीम सकाफ़ती शख़्सियतुनि ऐं निशानियुनि खे नज़रअंदाज़ कयो त पोइ सिंध जी हेसी ताईं मालूम कयल सकाफ़ती तारीख़ में फ़क़ति के थोरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं वञी रहंदियूं जे उन खे दुनिया जे ॿियनि सकाफ़तुनि खां मुमताज़ या घटि में घटि निरालो बनाए सघनि। सिंध जे मजलिसी ज़िंदगीअ बाबति जेकी कुझु लिखियो वियो आहे तंहिंमां हिकु खाना बदोश लतीफ़ जज़्बनि खां महरूम ऐं गहरनि अहसासनि खां आरी समाज जो तमदन मिले थो। बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, मणिपुर बल्कि ख़ुदि सूबाए सरहद जहिड़नि आसपास जे इलाइक़नि जे रक़्स, सुरूर, विलविले, जोश ऐं जज़्बे जे दास्ताननि जे मुक़ाबले में सिंध जे गुझारतुनि ऐं परोलियुनि ताईं महदूद कचहरियुनि जो तसवुरु अहिड़ो त ॿुस्सो ऐं फिको थिए लॻो जो हिन इलाइक़े जे माण्हुनि ऐं उन्हनि जी पैदा कयल तमदन लाइ सचपच दिली प्यार ऐं पंहिंजाईअ जो जज़्बो पैदा थी नथो सघे। सवाइ लतीफ़ जे असांजे शहर जी दुनिया बि मजमूई तौरु उन्हनि पुरख़ुलूस दिलि जे गहराइनि मां निकितल रंग बरंगी ऐं दिलि मोहींदड़ नग़मनि खां ख़ाली आहे। जन सॼी दुनिया खे अरब, ईरानी, स्पेनी, जर्मन ऐं अंग्रेज़ी शाइरीअ जो मतवालो कयो आहे। ईअं थो मालूम थिए त असांजे शाइरनि वटि दिलि कान हुई ऐं उन्हनि सचपच हिकु रस्म जी पूराई पे कई आहे। अवामी शहर नाले त ॼणो असां वटि का शइ ई कान हुई। जॾहिं जॾहिं कंहिं बंगालीअ या पंजाबी दोस्त सां अवामी शाइरीअ जो ज़िक्र थींदो हो त वॾे शर्म सां उहा ॻाल्हि क़बूलु करणी पवंदी हुई त असां वटि अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे ई कान। मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं किताबनि में अवामी शाइरीअ जे बारे में जेकी कुझु पढ़ियो हो सो एतिरो त अणपूरो ऐं थोरो हो जो उन जी बुनियाद ते का बि पुख़्ती राय क़ाइमु करे नथी सघे वई। उन ज़हनी पस मंज़र रखंदे जॾहिं मूं लोक गीत पढ़ियो तॾहिं मुंहिंजी ख़ुशीअ, हैरत ऐं फ़ख़्र जी हद कान रही। हिननि लोक गीतनि में तव्हां जेका शाइरी गॾु करे पेश कई आहे सा सिंधी अवाम जी जज़्बाती काइनात जे तनो हुस्न ऐं पाकीज़गीअ जो लाफ़ानी सबूत आहे। हिननि गीतनि में सिंध जे आम मर्दनि ऐं औरतुनि जे दिलयुनि जूं उमंगूं ऐं अरमान, चाह ऐं मायूसियूं, उछलूं ऐं उथलूं, ॾुख ऐं पीड़ाऊं, सादगियूं ऐं सचायूं, वफ़ादारियूं ऐं अज़मतूं समायल आहिनि। कन कन गीतनि जूं सिटूं बल्कि सॼा सॼा बंद दुनिया जे अज़ीम तरीन शाइरीअ जूं सिकूं लाहिनि था। हिन खां वधीक पुरख़ुलूस ऐं बेसाख़्ता शाइरीअ जो मिसाल मशरिक़ तोड़े मग़रिब में नथो मिले। असांखे मासूम प्यार जी पहिरीं उमंगनि खां वठी अज़ीम मोहबतुनि जे ज़बरदस्त क़ुर्बानीनि ताईं सावण, टेज, हिचकी ऐं पणहारी जे ख़ालिस घरेलू रुमान खां वठी लबक्याड़ी लोय हुमरचो जे वजद आफ़रीन मेठाज भरे तरन्नुम ताईं हर जज़्बे जो इज़हार मिले थो। टरड़ड़ जहिड़नि लफ़्ज़नि खां बेनियाज़ ख़ासि मौसीक़ी भरियल गीतनि जो वजूद अंग्रेज़ असर त रूह खे असुल वजूद अंगेज़ असर त रूह खे असुल मस्तु बणायो छॾे। तव्हांजो मुहाग पंहिंजी जाइ ते हिकु इनफ़रादी इल्मी मक़ाम ऐं अदबी दिलकशी रखे थो। सिंधी अदब ऐं अवाम खे
अहिड़ी ख़ुशीअ जे ख़ज़ाननि सां भरपूर खाण ॻोल्हे ॾियण लाइ सिंधी अवाम जा मौजूदा तोड़े आईंदा नस्ल तव्हांजा हमेशह हमेशह लाइ थोराइता ऐं अहसानमंद रहंदा। तव्हां हेसि ताईं उन स्कीम हेठि जेकी कुझु पेश कयो आहे सो हिकु एॾो अज़ीम ऐं नाक़ाबिल तसवुर कारनामो आहे जंहिंजे सरअंजाम ॾियण लाइ हिकु आलिम न पर आलिमनि जो हिकु पूरो नस्ल बल्कि घणा नस्ल दरकार हुआ। उहे ज़बरदस्त ऐं क़ीमती किताब असांजे अदबी महल जा मज़बूत ऐं दाइमी पीढ़ जा पथर रहंदा। सिंध जो अॼोको तंग नज़र ऐं पंहिंजे नफ़े नुक़सान खां गाफ़िल ऐं लापरवाह नस्ल पंहिंजी हेॾे वॾी ख़ुशबख़्तीअ खां वाक़िफ़ु हुजे या न पर तारीख़ तव्हांखे सिंधी अदब जे उन अज़ीम कचहरीअ जे पहिरीं सफ़ में जाइ ॾींदी जो हिन जो मीर मजलिस लतीफ़ आहे। सिंध जे हिकु आम माण्हूअ ऐं सिंधी अदब जे हिकु आम चाहींदड़ जे हैसियत में आउं तव्हांजी अज़ीम कारनामनि लाइ तव्हांजा थोरा मञा थो। रसूल बख़्श पली जो एडवोकेट, हैदराबाद, 5 जनवरी 1966 ईस्वी। किताब तख़लीक़ी ऐं तनक़ीदी अदब भाङू 2 जुल्द 1। लेखक रसूल बख़्श पली जो मां खयल। मुंशी अता मोहम्मद शिकारपुरी। मुंशी अता मोहम्मद शिकारपुरी हिकिड़ो दिलबर माण्हू हो। हू शाह शुजा जो सेक्रेटरी हो। हिन शाह शुजा जे शिकारपुर मथां हुकूमत वारे वक़्त में कयल रंगीन कारनामनि संदसि लुधियाना में अंग्रेज़नि जे पेंशनर थी रहण ऐं काबिल में फ़ातिहाना शान सां घिड़ण, उते हुकूमत करण ऐं आख़िर कसम पुरसीअ जी हालत में मारजण जो तफ़सीली ज़िक्र कयो आहे। संदसि किताब जो नालो आहे तारीख़ नवाए मुआरिख, जेको फ़ारसीअ में आहे ऐं अदबी बोर्ड छपायो आहे। उहो जेतिरो जल्द सिंधीअ में छपिजे ओतिरो बहितरु। उहो हिकु हक़ीक़त पसंदि, सचार, गहरो मुशाहिदो ऐं गहरी नज़र रखंदड़ ख़ुशतब तारीख़ नवीस हो। मूं कंहिं जाइ ते लिखियो आहे त सचाई ऐं बेबाकीअ जे ख़्याल खां हू थोरी हद ताईं मशहूरु बाज़ंतीनी तारीख़ नवीस प्रोकोपियस मुसनिफ़ ॻुझी तारीख़ जूं सिकूं थो लाहे। प्रोकोपियस बाज़ंतीनी शहनशाह ऐं संदसि मलका थियोडोरा बाबति आहे। उन में हक़ीक़तूं बयानु कयूं वियूं आहिनि। अहिड़ियूं हक़ीक़तुनि बयानु करण जे दुनिया में ॿिए कंहिं मौरख खे विले जुरत थी आहे। मुंशी अता मोहम्मद बि हिकिड़ो तमामु नंढड़ो पितिकड़ो प्रोकोपियस हो ऐं पंहिंजो औलिया दौलत, शाह शुजा, अमीरनि जे सफ़ीरनि ऐं ॿियनि पंहिंजे दौर जे वॾनि माण्हुनि बाबति मज़ेदार इंकशाफ़ कया अथसि। उनजो सिंधी तर्जुमो नियाज़ हुमायूं कयो आहे ऐं उहो किताबु ताज़नि मौरिकनि जी तारीख़ नाले सां सिंधी अदबी बोर्ड छपाए पधिरो कयो आहे। किताब जी पुॼाणी थी वरी इंशाअल्लाह अव्हां सां कंहिं ॿिए किताब सां गॾु अची मिलंदुमि।